सभिनी दोस्तनि लाइ हिकिड़ो मालूमात वारो वीडियो ठाहे रहियो आहियां त हीउ तमामु घणो अहम आहे तव्हां सभिनी दोस्तनि लाइ जेके उनखे माना यकीन कंदा। अगरि जंहिं दोस्त खे ख़बर हूंदी त हे कमु बिल्कुलु सही आहे त उहे हिन ॻाल्हि खे यकीन कंदा। सो अचो शुरूआति कयूं था। रोड मैप टू साउथ कोरिया 2026 में तव्हां सभिनी दोस्त जेका साउथ कोरिया में अप्लाई करे सघो था। इहे तमामु घणो तव्हां लाइ सोनहरी मौक़ो आहे। हिन में कोई बि तव्हांजो ख़र्चु न आहे। बसि जेको 2-3 रुपया तव्हांजो चालान वग़ैरह अचे त तव्हांखे मां सभु कुझु ॿुधायां थो। बिफोर अप्लाई यू शुड नो अबाउट द कोरियन बेसिक लैंग्वेज एंड द कल्चर। तव्हांखे जेका अप्लाई करण खां पहिरियों तव्हांखे जेका थोरी घणी यूट्यूब ते कोरियन लैंग्वेज ऐं उन जे कल्चर बाबति मालूमात ख़बर हुअणु घुरिजे। त उन खां पोइ जेका तव्हांखे थोरो ऑनलाइन माना लेसन वग़ैरह बेसिक कोरियन जा जेका सिंधीअ में जेका उहे माना तव्हांखे वठिणा पवंदा। इनशाला मां उहे वीडियो ठाहींदो रहंदुसि ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो रहंदुसि त कीअं अप्लाई कबो आहे, छा कबो आहे। सही आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ वग़ैरह सम्झ में अचनि ऐं तव्हांखे वणनि त लाज़मी लाइक ऐं शेयर कजो ऐं फॉलो कजो मूंखे। थैंक यू। त तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां त हर साल फेबरवरी या मार्च में जेका उनजी अनाउंसमेंट थींदी आहे कोरियन वैकेंसीअ जी। त मुख़्तलिफ़ हिन में कैटेगरियूं हूंदियूं आहिनि। त सभ खां पहिरियों जेका कैटेगरी हूंदी आहे मैन्युफैक्चरिंग कैटेगरी हूंदी आहे। ॿी कैटेगरी हूंदी आहे फिशरीज़। टीं हूंदी आहे कंस्ट्रक्शन। चौथी हूंदी आहे सर्विस। त कोरियन वारा छा कंदा आहिनि त मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में मुख़्तलिफ़ कैटेगरीअ में इहे पंहिंजियूं वैकेंसियूं ॾींदा आहिनि त तव्हां हुन में अप्लाई करे सघो था। त हिन में जेका तव्हांजी जेका एज जेका 18 खां 39 साल हुजे, हुन खां न वधि हुजे न घटि हुजे। सही आहे। ऐं तव्हांजो माना पासपोर्ट लाज़मी ठहियलु हुजे। अगरि तव्हां कोरिया लाइ अप्लाई करणु चाहियो था त बिल्कुलु जेका ईज़ी कमु आहे। पासपोर्ट तव्हां ठाराहे छॾियो छो त हीउ तव्हांजो सोनहरी मौक़ो आहे। हेॾे तव्हांखे 4 या 5 लख जेको न भरिणा पवंदा, 10 लख 20 लख न भरिणा पवंदा छो त हे बिल्कुलु गवर्नमेंट वारो कमु आहे। ओवरसीज़ आहे पाकिस्तान। त त सभ खां पहिरियों तव्हांखे उन में तव्हांजी एजुकेशन बि रिकार्ड न आहे। बसि तव्हांखे साउथ कोरियन लैंग्वेज अचे, बसि ॻाल्हि ख़तमु। उन खां पोइ उनखे जेका वेबसाइट आहे ओईसीअ जी उन ते वञी करे तव्हां अप्लाई कंदो। सभ खां पहिरियों 1000 रुपया चालान हूंदा SBL बैंक जो। उहो चालान जेका तव्हां ऑनलाइन तव्हांखे चालान मिलंदो उहो पे कंदव। तव्हांजो जेका नालो लकी ड्रा में ईंदो। अगरि लकी ड्रा में तव्हांजो कोन निकिरे थो त उन खां पोइ जेका ॿिए मरहलो जेका त तव्हांजो रजिस्ट्रेशन थींदी। उन में तव्हांजी कोरियन लैंग्वेज टेस्ट जेका थींदी हुन जी स्लिप वठणी पवंदी। हुन जा 8 या 9 हज़ार जो हिकिड़ो चालान आहे उहो तव्हांखे ॾियणो पवंदो SBL बैंक में। पोइ तव्हांजी उहा कोरियन लैंग्वेज जी स्लिप तव्हांजी निकिरी ईंदी। उन खां पोइ छा आहे त उन खां पोइ तव्हांजी टेस्ट जी डेट अनाउंसमेंट थींदी। उन लाइ तव्हांखे जेका 2-3 महीना विच में मिली वेंदा। उन में तव्हांखे फुल महिनत करणी आहे, फुल तव्हांखे लैंग्वेज सिखणी आहे। उहा टेस्ट अगरि तव्हां पास था करे वञो त उहा टेस्ट पास करण खां पोइ जेका उन में कराची सेंटर बि आहे, इस्लामाबाद सेंटर बि आहे। उहो तव्हांजी मर्ज़ी आहे जेको तव्हांखे वेझो पए उहो सेंटर तव्हां उहो उन में लिखंदव जेका कराची सेंटर या इस्लामाबाद सेंटर। उन खां पोइ अगरि तव्हां टेस्ट पास था कयो, टेस्ट बिल्कुलु ईज़ी हूंदी आहे। को जेको माण्हू महिनत करे पढ़ंदो त हुन लाइ बिल्कुलु ईज़ी आहे। बाक़ी जेको न पढ़ंदो उहो बसि ईज़ी हूंदो। अलहमदिल्ला 2024 में मां टेस्ट 4 से पास कई। बसि अलाह जे तरफ़ां जेका मुंहिंजो वञणु नसीब में न हुयो उन जे करे मां 5 मार्कुनि सां फेल थी वियुमि। इनशा ताला ॿीहर बि अप्लाई कंदासीं। सो तव्हां दोस्तनि जी दुआ खपे। त उन खां पोइ अगरि तव्हां टेस्ट पास कंदव त उन खां ॿियो मरहलो जेको आहे तव्हांजो जेको आहे स्किल टेस्ट ऐं इंटरव्यू। स्किल टेस्ट ऐं इंटरव्यू अगरि तव्हां पास था करे वञो उन खां पोइ जेको आहे तव्हांजो आहे ॿियो मरहलो त मेडिकल कराईंदव। ऐं पोइ तव्हां पंहिंजो हिकिड़ो फारम हूंदो आहे उहो फारम जेका भरे करे ओवरसीज़ ऑफिस में जमा कराईंदव। उहे सभु तव्हांजा डॉक्यूमेंट कोरिया वेंदा। पोइ जंहिं बि तव्हांखे सिलेक्ट कयो तव्हांजी वेबसाइट ते उहा हर शइ ख़बर पइजी वेंदी। त इहो आहे अॼु तव्हांजी सॼी मालूमात। सो उमेदु आहे त तव्हां सम्झी विया हूंदव ऐं मूंखे फॉलो कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि वणी त मूंखे लाज़मी फॉलो शेयर कजो। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। अन्य